रज़ाक आहे ज़बान सां चऊं था पर दिलि बि मञे न, दिलि बि तस्लीम करे त वाकई अल्लाह रज़ाक आहे, वाकई अल्लाह ताला सार संभाल लहण वारो आहे। जेसीं ताईं दिलि सां रब ते यकीन एतमाद तवक्कुल पैदा न थींदी तेसीं ताईं सचो मोमिन न थी सघंदो। ऐं पोइ अलाह जो ऐलान आहे क़ुर में त वमन यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुहु, जेको माण्हू अल्लाह जे मथां भरोसो रखंदो अल्लाह उन जे लाइ काफ़ी आहे। जेको रब ते भरोसो रखंदो अल्लाह उन जे लाइ काफ़ी, उन जूं ज़रूरतूं, उन जूं चिंताऊं, उन जूं ख़्वाहिशूं, उन जूं तमन्नाऊं, उन जे दिलि जा इरादा मक़सद पूरे करण जो ज़िम्मो अल्लाह खयो। जेको भरोसो रब ते रखंदो उन जे मुरादुनि खे, उन जे मक़सदनि मतिलबनि खे अल्लाह पाण पूरो कंदो। सम्झो था, जॾहिं असां फ़क़ीर थिया आहियूं त पोइ असांखे सची तरह सां पंहिंजे रब ते भरोसो रखणु खपे। अल्लाह ते जॾहिं पको भरोसो एतमाद अची वियो हलियो कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदो। देश में हुजो, परदेस में हुजो, पंहिंजनि में हुजो, परावनि में हुजो, दुश्मननि जे विच में वेठा हुजो, उते बि अल्लाह तव्हांजी संभाल। कॾहिं बि रब तव्हांखे ज़ायो न कंदो, कॾहिं बि रब तव्हांखे अकेलो निंधण को न छॾींदो जेकॾहिं तव्हांजो रब ते भरोसो। फ़क़ीर दुर्वेश इहा आयत पढ़ी त अल्लाह ते भरोसो रखंदो रब तव्हांजे रिज़्क़ जो ज़िम्मेदार आहे। क़ुर शरीफ़ में अल्लाह साईं जल शानहू फरमायो त वमा मिन दाब्बतिन फिल अर्द इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा, ज़मीन ते जा बि चुरण वारी शइ आहे, जेको बि ज़मीन ते सासी साहदार आहे, इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा, इन जो रिज़्क़ अल्लाह जे मथां, इन जी रोज़ी, इन जूं ज़रूरतूं पूरियूं करणु अल्लाह जे मथां। हे त वॾी ॻाल्हि आहे। अल्लाह फरमाए थो त तव्हांजो ज़िम्मेदार मां आहियां, ॾिसां त भला अल्लाह ॾिए थो या नथो ॾिए, कीअं थो ॾिए। हिकिड़े झंग में वञी लेटी पियो वण जे हेठो, जिते माण्हू जेको एर भेरी न हुजे उते वञी वण जे हेठां पोती ताणे सुम्ही पियो, ॾिसां अलाह कीअं थो रोज़ी खाराए। सुतो पियो आहे, सुतो पियो आहे। हालांकि मोमिन बाना रब जो इम्तिहान न वठंदा आहिनि। जॾहिं अलाह चई छॾियो त बसि ॻाल्हि ख़तम थी वई न, रब जो ऐलान थी वियो त बसि मोमिन खे यकीन अचणु खपे न। फ़क़ीरनि जा टोपा ई पंज आहिनि, हिन सां अलाह कीअं थो खाराए। वण जे हेठां सुम्ही पियो, सॼो ॾींहुं गुज़री वियो, शाम थी अचे बुख बि पेट में विलोटा ॾिनसि।